नाज़रीन प्रोग्राम व्यूज़ टाइम में भलीकार आऊं आहियां मुंहिंजो मेज़बान जुनेद अंसारी। नाज़रीन गुज़िरियल कुझु ॾींहंनि में कुझु अहिड़ियूं अॻभरायूं थी वियूं आहिनि जंहिंखां पोइ दुनिया अंदरि हिकु भेरो ॿीहर इहे सवाल उथी रहिया आहिनि त छा कोल्ड वार जो एरा वापसि अची रहियो आहे। जेकॾहिं कोल्ड वार जो एरा वापसि न पियो अचे त हीअ दुनिया जे ॿिनि ब्लॉकनि जे विच में हिकु तलख़ी जेका नज़र अची रही आहे, लफ़्ज़ी तलख़ी, उन खां पोइ दुनिया केॾांहुं वेंदी, दुनिया जा कहिड़ा नतीजा निकिरी सघनि था ऐं ग्लोबल इकोनॉमिक ऑर्डर जेको बेसिकली ग्लोबल ऑर्डर खे लीड करे थो ऐं ग्लोबल ऑर्डर जेको आहे ग्लोबल इकोनॉमिक ऑर्डर जे पोयां पोयां हले थो, उहो कहिड़ो रुख अख़्तियार कंदो। सिंपल ॻाल्हि आहे त चाइना जेके स्टेटमेंट आहे G7 जे मुल्कनि जे मुतलिक़ उन कई सवाल उभारे छॾिया आहिनि। चाइना हिकिड़ो स्टेटमेंट ॾिनो, उन में लफ़्ज़ इस्तेमालु कयो वियो आहे स्मॉल ग्रुप्स ऑफ कंट्रीज़, यानी G7 जा मुल्क उनखे स्मॉल ग्रुप ऑफ कंट्रीज़ करार ॾिनो वियो आहे। ऐं हिकु भेरो ॿीहर यादाश्त लाइ नाज़रीन खे ॿुधाईंदा हलूं त G7 मुल्कनि में अमरीका, कैनेडा, जर्मनी, जापान, फ्रांस, इटली ऐं बर्तानिया शामिल आहिनि। हाणे उन मुल्कनि खे जेकॾहिं चाइना स्मॉल ग्रुप ऑफ कंट्रीज़ करार ॾिए थो त उनजे पोयां पस मंज़र कहिड़ो आहे ऐं उन पस मंज़र खां पोइ पेश मंज़र ते नतीजा कहिड़ा थी सघनि था। उन सां गॾोगॾु अमरीका जे अॻुवाणीअ में जेको बिल्ट बैक बेटर वर्ल्ड जंहिंखे B3W प्लान चयो वञे थो, उन B3W प्लान जंहिंखे अमूमन BRI बिल्ट रोड इनिशिएटिव चाइना जो प्लान आहे, उन जी काउंटर स्ट्रेटजी करार ॾिनो वञे थो, केतिरो दुनिया ते असरअंदाज़ थींदो। ऐं इन ई पस मंज़र में अमरीकी प्रेसिडेंट बाइडन जी मुलाक़ात रूसी सदर प्यूटन सां, उहा दुनिया ते कहिड़ो असरु विझंदी, इन ई मामले ते ॻाल्हाइण लाइ हिन वक़्तु असांखे ख़ुसूसी तौर ते पैनलिस्टनि जी ख़ासि टीम जॉइन कयो आहे, जंहिंमें असांजा शामिल आहिनि डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, कंहिं तारुफ़ में मोहताज न आहिनि, अॻूणा एम्बेसडर आहिनि, सीनियर तज़िये निगार आहिनि, उन सां गॾु फॉरेन अफेयर्स त उन्हनि जी तमामु वॾी कमांड आहे, उन सां गॾु GR बलोच साहब, उहे सीनियर एम्बेसडर रही चुका आहिनि, फॉरेन अफेयर्स ते उन्हनि जी ज़बरदस्त कमांड आहे। ज़फ़रुल्ला शेख साहब असांखे जॉइन कयो आहे फ़ोन ते, उहे बि अॻूणा एम्बेसडर रही चुका आहिनि ऐं फॉरेन अफेयर्स जे मामलनि ते उन्हनि जी सुठी ॼाण। उन सां गॾोगॾु नसीर मेमन साहब हूंदा, नसीर मेमन साहब खां पुछंदासीं त हिन जनरल पर्सपेक्टिव जेको दुनिया जे अंदरि वर्ल्ड ऑर्डर ठहे थो, उन में असां किथे बीठा आहियूं ऐं हिन जे ग्लोबल शिफ्ट जेकॾहिं अचनि थियूं त उनजो कहिड़ो कहिड़ो असरु पवंदो। सभ खां पहिरियों हलूं था डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब जे। डॉक्टर साहब, आर यू हियर मी, कैन यू हियर मी सर? डॉक्टर जमील ख़ान साहब सां हिकु भेरो असांजी टीम ट्राए करे रही आहे त हुन सां जल्द खां जल्द जी कॉन्टेक्ट करे वेठल हूंदा। GR बलोच साहब, GR बलोच साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी बिल्कुलु आवाज़ अचे पियो। GR बलोच साहब, सभ खां पहिरियां त स्मॉल ग्रुप ऑफ कंट्रीज़, चाइना जेको स्मॉल ग्रुप ऑफ कंट्रीज़ लफ़्ज़ इस्तेमालु कयो आहे G7 जे मुल्कनि लाइ, ऐं काउंटर स्ट्रेटजी तौरु चाइना जेको तलख़ी आंदी आहे लहजे में, तव्हां छा पिया सम्झो किथे मामला गरम थिया आहिनि ऐं हाणे जेकॾहिं मामला गरम थिया आहिनि त छा G7 मुल्कनि जे विच में ऐं चीन जे विच में वाक़ई हींअर ग्लोबल वार ऑन इकोनॉमी शुरू थी चुकी आहे ऐं जे शुरू थी आहे त कहिड़ी नोयत ते पहुती आहे? जी बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आई थिंक थोरो इन अॼु जी जेको कॉमेंट्री तव्हांजी आहे G7 कंट्रीज़ जी मीटिंग, उन खां पोइ प्यूटन बाइडन मुलाक़ात ऐं अमेरिका जो प्लान बिल्ड बैक बेटर, इन्हनि सभिनी खे थोरो पोइते जनवरी 2021 खां पहिरियां ॾिसणु घुरिजे त बाइडन खे कहिड़े क़िस्म जो अमेरिका ऐं कहिड़ी क़िस्म जी दुनिया मिली जॾहिं हुन प्रेसिडेंसी जो 21 जनवरी ते 6 जनवरी ते हिन जेको हल्फ खयो, उन ते छा कहिड़ी क़िस्म जो उन्हनि खे मिलियो अमेरिका को टुटल फुटल अमेरिका, अंदरूनी तरह सां खलफशात जो शिकार, दुनिया हिकिड़ी अहिड़ी जंहिंमें अमेरिका आइसोलेटेड, अकेलो तन्हाई जो शिकार, जंहिंमें ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त हिकिड़ो रिसर्जेंट चाइना हुयो ऐं हिकिड़ो रिलेक्टेंट अलाए जेको आहे यूरोपियन यूनियन आहे, जेको पंहिंजा मामला ई सिधा रखण में काफ़ी कॉम्प्लिकेशन, उन पंहिंजा काफ़ी मुश्किलात आहिनि। त मुंहिंजो ख़्यालु आहे ही पहिरियों दौरो आहे बाइडन जो त वर्ल्ड स्टेज ते अचण जो, ऐं हिन तक हुन चयो बि आहे ॿिनि लफ़्ज़नि में त असां वी आर बैक विथ वॉट, बाइडन इज़ बैक विथ लॉट ऑफ बैगेज। मुंहिंजो कॉमेंट इहो हूंदो त बाइडन उहो अमेरिकन सदर कोन्हे जेको मॉरल अथॉरिटी सां, सॉफ्ट पावर सां, मिलिट्री पावर सां, इकोनॉमिक पावर सां ऐं तमामु हिकिड़ी प्रेस्टीज जेका इंटरनेशनली उहा खणी ईंदा हुआ G7 में, उहो बाइडन, उहो प्रेसिडेंट ऑफ अमेरिका कोन्हे। हीउ अहिड़ो प्रेसिडेंट आहे जेको जंहिंजी हिकिड़ी थिन मेजॉरिटी आहे सेनेट में, कांग्रेस में बि उन्हनि में आहे मेजॉरिटी, बट इज़ वेरी थिन, लाइक 1 वोट ते घटे सघनि था पिया।
साॻी तरह सां अंदरूनी तौर ते अमेरिका एतिरो मज़बूत कोन्हे को। दुनिया में अमेरिका जी उहा रिस्पेक्ट, उहा प्रेस्टीज काफ़ी हद ताईं जेका आहे सो उनखे नुक़सान पहुची चुको आहे ट्रम्प जी आइसोलेशनिस्ट पॉलिसीज़ जे करे, अमेरिका फर्स्ट पॉलिसीज़ या जेके उन जूं पंहिंजियूं हुयूं, ऐं काफ़ी जेके उन जा एलाइज़ हुआ तारीख़ी, जंहिंमें यूरोपियन यूनियन ख़ासि तरह सां उन सां जेको आख़िरी जेको उन जी मुलाक़ात हुई, तव्हां रुॻो उन जेको फोटो द वे इट वाज शोन इन द पेपर्स, इट सेड इट ऑल त छा सिचुएशन आहे। त मुंहिंजे ख़्याल में बाइडन हिकिड़ो तमामु पुराणो बाशऊर क़िस्म जो ऐं हिकिड़ो इंटरनेशनल वर्ल्ड में हींअर सभ खां सीनियर, आई वुड से ही इज़ द स्टेट्समैन डिप्लोमैट ऑफ द वर्ल्ड ऑर्डर। त उन में जेका हुनजी मूव आहे टू अप्रोच एंड बी लिटिल मोर क्लोज टू रशिया इज़ मास्टर स्ट्रोक, छाकाणि जो हाणे हुननि जो असल मक़सदु इहो आहे त हू चाइना खे कंहिं तरह सां सो उनखे न्यूट्रलाइज़ कनि या उनखे कन्फ्रंट कनि। सर हिते मुंहिंजो हिकिड़ो सब क्वेश्चन, सर मां नंढो सब क्वेश्चन, तव्हां मुंहिंजे ख़्याल में तव्हां उन ई रुख ते वञो पिया, तव्हांजो छा इहो ख़्यालु आहे त चाइना खे न्यूट्रलाइज़ करण लाइ ग्लोबल प्लेटफॉर्म ते अमेरिका रूस सां गॾिजी सघे थो या उनखे कुझु लेविश ऑफर करे सघे थो? न, इहो पॉसिबल कोन्हे, लेकिन इंटरेस्टिंग इहो आहे जंहिं ते मां हींअर इंशाल्लाह लिखण वारो बि आहियां त रशिया इज़ इमर्जिंग एज व्हाट इज़ कॉल्ड बैलेंसिंग पावर, जेको फर्स्ट वर्ल्ड में बि ऐं सेकेंड वर्ल्ड वॉर में बि कुझु देवर सम कंट्रीज विच हैड इमर्ज एज बैलेंसिंग पावर्स। त हाणे रशिया जो जेको आहे डायनामिक्स, जेकॾहिं हू पंहिंजो कार्ड प्यूटन ॾाढो शातिर पॉलिटिशियन बि आहे, उनखे अंदरूनी बि हिकिड़ी खपे थी पावर। सो अमेरिका ज़रूरु इहो कोशिश कंदो त रशिया ऐं चाइना जी हिकिड़ी अलाइज एतिरी मज़बूत न थी वञे जो हू उनजे ख़िलाफ़ वाक़ई हिकिड़ो वॾो फ्रंट वधीक मज़बूत न थी वञे चाइना जो, छाकाणि जो चाइना हिकु लिहाज़ सां हिन वक़्तु अकेलो तनहा ई जेको आहे सो अमेरिका ऐं जेको ॿियो वेस्टर्न आहे एम्पायर उन सां विढ़े पियो थो। उनजो सिंबल आहे त हुन अकेलो ई हिकिड़ी जेका असां स्पेस स्टेशन मोकिली आहे तनहा, जॾहिं त उते हिकिड़ो पूरो कंसोर्शियम आहे कंट्रीज़ जो, त इहो बि हिकिड़ो सिंबॉलिक आहे। सो आहे जेको तव्हांजे सवाल जो जवाबु इहो त न, इहो पॉसिबिलिटी घटि आहे त रशिया अमेरिका सां मिली चाइना सां कन्फ्रंट कंदो, नॉट एट ऑल। लेकिन अमेरिका ज़रूरु कोशिशि कंदो त रशिया खे पाण ॾांहुं सख़्तु करे, पाण ॾांहुं वेझो करे, ताकी चाइना रशिया जेको अलायंस आहे उहो न थो बणे। साईं जी जी आर बलोच साहब। डॉक्टर जमील अहमद खान साहब, तव्हां मूंखे ॿुधी रहिया आहियो? जी, आवाज़ तव्हांजी अचे थी, पर आवाज़ थोरी तव्हांजी वीक आहे। जी जी डॉक्टर साहब, हाणे मुंहिंजो जेको सुवालु आहे, टे आहिनि। हिकिड़ो स्मॉल ग्रुप ऑफ कंट्रीज़ जेकॾहिं चवे G7 खे चाइना, त उनजो इम्पैक्ट ऐं उन असरु छा आहे, पस मंज़र छा आहे, ऐं G7 ऐं चाइना जे विच में जेको टकराव आहे उनजी नोयत किथे पहुती आहे हींअर? सर हा, G7 बेसिकली ते तव्हां ॾिठो वञे त अमेरिका उनजी अॻुवाणी करे थो पियो, ऐं अमेरिका जा जेके अलाइज़ आहिनि G7, ज़ाहिर आहे अमेरिका जो उनजो इन्फ्लुएंस आहे उन ते। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त जो बाइडन इलेक्शन कटण खां पोइ जेको चाइना जे मुताबिक़ जेको जवाबु ॾींदो रहियो आहे, चाइना सां मुतालिक़ जेको जवाबु हुन जा ईंदा रहिया आहिनि त असां चाइना जी इन्फ्लुएंस खे कॉम्पिटिशन ज़रिए ख़तमु कंदासीं, ऐं हाणे आहिस्ते आहिस्ते उहो एग्रेसिव पॉस्चर हुन अख़्तियार कयो। त उहो एग्रेसिव पॉस्चर इहो हो त वरी इन्वेस्टिगेशन खोलियो, कोविड जेका आहे चाइना मां निकिती हुई, WHO खे हुननि ॿुधायो, WHO चाइना खे ख़त लिखियो हींअर त असां वरी इन्वेस्टिगेट करणु था चाहियूं। हिकिड़ी इहा उन्हनि कई। ॿी G7 में जेको उन्हनि जॉइंट कम्युनिके, जेके जॉइंट स्टेटमेंट में तव्हां चई था सघो, उन में जंहिं लिहाज़ सां चाइना खे उन्हनि ह्यूमन राइट जे हवाले सां, ताइवान जे हवाले सां ऐं हांगकांग जे हवाले सां क्रिटिसाइज़ कयो आहे, ऐं ओगर जे हवाले सां शिंकियांग, त उन में चाइना उनजी रिटेलिएट बि कयो आहे। इहो जेको मां इशारो थो ॾियां, उनजो मक़सदु इहो आहे त हिकिड़ी फ्रिक्शन वधे थी पई, ऐं फ्रिक्शन छो थी वधे, ऐं उन्हनि रिटेलिएट चाइना छा कयो आहे? चाइना जेको पंहिंजे UK एम्बेसी आहे उनजे थ्रू जिथे त इहे G7 जा इलेक्शन, G7 जी जेके समिट थी, उतां उन्हनि बयानु ॾियारियो, उन वक़्तु उनखां बाद फॉरेन ऑफिस मां बयानु आयो आहे चाइना मां, त असांजो बॉटम लाइन आहे, माना असांजो रेड लाइन इहो आहे त तव्हां असांजे इंटरनल अफेयर में इंटरफेरेंस न कयो, ऐं इंटरनल अफेयर्स माना तव्हां असांजे सॉवरनिटी खे चैलेंज न कयो, इहो असांजो इंटरनल मामिलो आहे।
पहिरीं ॻाल्हि ऐं उन जेको चाइनीज़ जो इहो बयानु आहे उहो इंटरनेशनल कानून जे मूजिबि आहे पर जेके अमेरिका जो आहे कि असां चाइना खे अॻिते न वधणु ॾींदासूं चाइना खे ट्रांसपेरेंट थियणु खपे चाइना सां जिन्हनि कंट्रीज़ एग्रीमेंट कई आहे या MOU साइन कया आहिनि तक़रीबन 123 कंट्री BRI बेल्ट एंड रोड इनिशिएटिव ते उन्हनि साइन कयो आहे उन्हनि सां चाइना सां उहे उन्हनि जा लॻापा आहिनि चाइना सां उन्हनि जा एग्रीमेंट आहिनि त उहे कंट्रीज़ जेके आहिनि उहो ट्रांसपेरेंसी चाइना में नाहे त उन्हनि छो एग्रीमेंट कयो माना इहो आहे त हर कंट्री पंहिंजो हिकु इंडिपेंडेंट आहे ऐं सॉवरन कंट्री आहे त अमेरिका जी हिकिड़ी इहा ॿी ॻाल्हि अमेरिका जी त अमेरिका चाहे थो पियो त इन्फ्लुएंस चाइना जो घटाए चाइना जो इन्फ्लुएंस कीअं चाइना 2010 खां वठी बिगेस्ट मैन्युफैक्चरिंग कंट्री आहे चाइना 2013 खां वठी बिगेस्ट ट्रेडिंग कंट्री आहे दुनिया जो 17.6 ट्रिलियन डॉलर उन्हनि जी ट्रेड आहे त उन्हनि जो इन्फ्लुएंस यकीनन वधे थो पियो ऐं चाइना WTO खां पोइ अमेरिका जी तक़रीबन 60,000 इंडस्ट्रीज चाइना में वञी लॻी वयूं ऐं उन्हनि जा तक़रीबन 3 मिलियन क़रीब जेके उन्हनि जा माण्हू बेरोज़गार थी विया WTO खां पोइ माना चाइना मक़सदु चवण जो इहो आहे त चाइना कॉम्पिटिशन एतिरो वॾो थो ॾे इकोनॉमिकली त अमेरिका जी बर्दाश्त खां ॿाहिरि आहे इन करे अमेरिका पंहिंजे अलायंस खे मिलाए मूंखे ताजुब इन ॻाल्हि जी आहे त मां एक्सपेक्ट कयां त जर्मन हिकु इंडिपेंडेंट मौक़िफ़ वठंदो ऐं जेके जॉइंट स्टेटमेंट में उहो राज़ी न थींदो जॉइंट स्टेटमेंट ॾियण लाइ त या डिसेंडिंग नोट पंहिंजो लिखंदो हुन में पर सभिनीनि समूरनि मुल्कनि G7 जा 7 जेके आहिनि उन्हनि बाक़ाइदे जॉइंट स्टेटमेंट ते राज़ी थिया ऐं जॉइंट स्टेटमेंट निकिती माना इहा अलायंस थी वई अने इन अलायंस जो मतिलबु इहो थियो G7 जो त उन जा जेके बि ज़ेर असर कंट्रीज़ आहिनि या दोस्त आहिनि उहे बि उन्हनि जा अलायंस त तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿी मां तव्हांखे ॼाणाए छॾियां त अमेरिका जेको आहे इन कॉम्पिटिशन खे जारी कॉम्पिटिशन या इहो फ्रिक्शन जेका आहे इहा जारी रहंदी अमेरिका इन वक़्तु बि दुनिया जी नंबर 1 मिलिट्री आहे अमेरिका वटि मिलिट्री जी जेका बजट आहे अमेरिका जी आहे 750 बिलियन आहे चाइना जी जेका मिलिट्री बजट आहे उहो 252 बिलियन आहे माना चाइना बजट जे लिहाज़ सां मिलिट्री में अञा उनखे काफ़ी इम्प्रूवमेंट करण जी ज़रूरत आहे अमेरिका वटि 20 बहरी बेड़ा आहिनि ऐं चाइना वटि फ़क़ति 2 बहरी बेड़ा जेके आहिनि त इन करे चाइना जी हाणे त अमेरिका छा थो करे ॿुधाइण जो मक़सदु छा हो त अमेरिका छो जो मिलिट्री माइट आहे त कंहिं मुल्क जी बि मफ़ाद खे नुक़सानु पहुचंदो त उहो मुल्क कंहिं लिहाज़ सां बि ॿिए मुल्क जे जेको मफ़ाद खे इकनॉमिक मफ़ाद ते आहे न उनखे जे नुक़सानु थो पहुचाए त रिटेलिएट कंदो आहे रिटेलिएट जा तरीक़ा कहिड़ा आहिनि इकनॉमिकली पुॼी नथो सघे कॉम्पिटिशन करण में त ॿियो उन वटि जेको हथियार आहे उहो मिलिट्री हथियार आहे त माना उहो पंहिंजे अलाइस खे मिलाए ज़रूरु साउथ चाइना सी में जेकी सफ़बंदी थिए थी पई ऐं पाकिस्तान किथे वकड़ में न अची वञे छो जो पाकिस्तान ज़ाहिर आहे स्ट्रॉन्गेस्ट अलाई आहे चाइना जो चाइना सां CPEC जे करे असांजो अञा वधीक इंट्रस्ट वधी वियो आहे अमेरिका इनखे ॾिसे थो पियो त पाकिस्तान हिकु जियो स्ट्रेटेजिक कंट्री तमामु इम्पोर्टेंट कंट्री आहे ऐं पाकिस्तान जे चाइना सां मिलियल आहे पाकिस्तान चाइना खे नथो छॾे त पाकिस्तान खे कंहिं लिहाज़ सां टोड़ियो जेको पाकिस्तान अफोर्ड नथो करे सघे त चाइना खां टुटे त उन लिहाज़ सां पाकिस्तान ते वज़न वधंदो पाकिस्तान ते जीअं त एयरफोर्स बेसिस पिया घुरनि हिकिड़ो उहा नाराज़गी ॿी नाराज़गी पाकिस्तान सां ही त पाकिस्तान चाइना खे फ़क़ति कंसेशन हालांकि असां सॉवरन कंट्री आहियूं असांजी मर्ज़ी असां जंहिंखे बि जंहिंसां बि एग्रीमेंट कयूं पर अमेरिका खे इहा ॻाल्हि नथी वणे इन जो मतिलबु छा थींदो त अॻिते वञी अमेरिका जा जेके बि इदारा इन्फ्लुएंस में आहिनि वर्ल्ड बैंक हुजे IMF हुजे FATF हुजनि या ॿिया इदारा या ट्रेड जेके हुजे या उन्हनि जा एलाइज़ आहिनि उन्हनि जे थ्रू पाकिस्तान खे प्रेशर विझण जी कोशिशि कंदो ऐं उन खां बाद अमेरिका चाहींदो त चाइना ते ह्यूमन राइट जे हवाले सां ऐं चाइना ते ॿियनि हवालनि सां सैंक्शन आणण जी कोशिशि करे जीअं रशिया ते उन्हनि कई जेॾीमहिल उहो थींदो त फ्रैक्शन अञा वधंदी चाइना रशिया जे ॿई मिली था वञनि त उन्हनि जी साइबर स्पेस में ताक़त अमेरिका खां वधी वई आहे हाणे ऐं अमेरिकन खे इन्हनि जी गणती आहे
यानी साइबर स्पेस माना खिला में अमेरिका जी कुआ वो वधीक ताक़तवर थी वियो आहे त तमामु तेज़ी सां हिकिड़ो रीसेट इन सॼे खिते में ऐं दुनिया में रीसेट ऑफ द फॉरेन पॉलिसी, रीसेट ऑफ द जियो स्ट्रेटेजिक मैकेनिज़म वो हले थो पियो। उन में पाकिस्तान इन वक़्तु तमामु प्रिकेरियस सिचुएशन में आहे। पाकिस्तान जो हिकिड़ो आम रहाइशी माण्हू आहे, ज़ाहिर आहे जेॾी महिल इहे असरात मुरतब थींदा पाकिस्तान ते उन्हनि जी ज़िंदगीअ ते बि असर पवंदो। जी डॉक्टर साहब तव्हां तफ़सीली तजो ॾिनो। मां वरी नेक्स्ट सवाल में तव्हां अचां थो। ज़फ़रुल्लाह शेख साहब, हाणे डॉक्टर साहब काफ़ी अहम ॻाल्हि कई आहे। डॉक्टर साहब चए थो हीअ क्रूशल टाइम एट होले रीसेट ऑफ जियो स्ट्रेटेजिक पोजीशनिंग में। हाणे जीअं रीसेट ऑफ जियो स्ट्रेटेजिक पोजीशंस में डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब पाकिस्तान ऐं मफ़ादनि खे ऐं पाकिस्तान जे मामलनि खे बि जोड़े असांखे काफ़ी सम्झायो आहे। तव्हां छा था सम्झो G7 मुल्कनि जो टकराव जेकॾहिं चाइना सां थिए थो त उन जो असरु दुनिया जे वर्ल्ड ऑर्डर ते कहिड़ो पवंदो ऐं केतिरी पॉलिसी शिफ्टिंग ईंदी टुवर्ड्स ग्लोबल रिजीम्स ॾांहुं, ऐं उनखां पोइ ख़ुदि जेको आहे चाइना ऐं G7 मुल्क उहे किथे बीहंदा सर? ॾिसो डॉक्टर जमील साहब बिल्कुलु तव्हांखे बैकग्राउंड सॼो ॾिनो, इहो सॼो रेलेवेंट आहे। छा आहे त दुनिया में तव्हां वठो जीअं डॉक्टर बलोच चयो त असल जेकी शइ हाणे जेकी चेंज अचे पई उहा जनवरी खां अचे पई, जॾहिं खां बाइडन कसम खयो आहे हाणे नओं प्रेसिडेंट थियो आहे, त जेको मॉरली ऐं इकोनॉमिकली ऐं हर लिहाज़ खां अमेरिका खे ट्रम्प जेको पोइते छॾे ॾिनो हुयो, हाणे उनजो रिवाइवल थिए पियो आहिस्ता आहिस्ता। इन में टाइम लॻंदो तमामु घणो। बाइडन बि पोड़ो थी चुको आहे। हाणे हुनजी टीम अपेरेंटली माण्हू चवंदा त एॾी सुठी नाहे, पर जेकी हुनजी अपेरेंटली टीम हाणे आहे उन में सिलसिलो थिए थो। मिसाली ॻाल्हि तव्हां ॾिसो जेकी हाणे बाइडन ऐं पुटिन जी मीटिंग थी आहे उन जेका घणी साराह कान थी आहे, न को बाइडन जी साराह थी आहे। ऐं परफॉर्मेंस वाइज जेको आहे इहो सम्झ में आयो आहे त बाइडन जेको आहे सुठे नमूने में परफॉर्म न कयो आहे। इहे कहिड़ा इशू आहिनि जो तव्हां हिकिड़ो ह्यूमन राइट्स इशू तव्हां हुननि सां डिस्कस कयो, पंहिंजो हुनजे रशियन जो हिकिड़ो हुनजो कयो। उन खां पोइ जेको आहे तव्हां साइबर स्पेस जी ॻाल्हि था कयो या ॿियूं असॉल्ट ते ॻाल्हि था कयो। इहे जेके आहिनि प्रायोरिटी ज़रूरु आहे पर टॉप प्रायोरिटी न आहे हिननि जी इशू जी। त इन करे ॾाढो मायूस कयो आहे पॉलिसी मेकर्स खे ऐं मुल्कनि खे। जेके बाइडन ऐं पुटिन जी समिट हुई उन में खणी ओवरऑल बसि हिकिड़ी थी आहे एम्बेसडर्स हुननि जा पंहिंजे कंट्रीज़ में वरी वापसि थींदा। नंबर 1 अचूं था हाणे G7 समिट ते। G7 समिट में लीडर्स पाण में काफ़ी मिलिया आहिनि। पहिरियों ॾिसो क्लाइमेट चेंज में या ॿियनि में ट्रम्प जेको हुयो अमेरिका खे ॿाहिरि कढी वियो सॼो। हाणे ही आयो आहे G7 में आयो, यानी यूके में थी सभिनी सां मिलियो अचे सभु ॻाल्हि। हाणे जेके मेन पॉइंट जेके G7 में थियूं उहे हाणे मां सिर्फ़ु ब्रीफली चवां थो त हिन में नेचुरली क्लाइमेट जी ॻाल्हि थी। उन खां पोइ ॿियूं जेके हाणे हक़ीक़त में जी ॻाल्हि थी उहा थी इंटरनेशनल कोऑर्डिनेशन ऑन इकोनॉमी, जेको हाणे दुनिया जा इकोनॉमीज़ आहिनि। हाणे ॾिसो चाइना G7 जो मेंबर न आहे। हाणे घणियूं ॻाल्हियूं आहिनि जेकॾहिं डिटेल्स में वञो त G5 बि आहे, G8 बि आहे, G20 बि आहे। ऐं इहे जी जो जेको मसइलो आहे सिलसिलो हाणे सॼो जेको झेड़ो आहे हाणे त मेन त ठीकु आहे साउथ चाइना सी में आहे वेहंदा। बाइडन जे अचण खां पोइ सॼियूं पॉलिसीज़ रिव्यू थियनि थियूं। जीअं डॉक्टर जमील इंडिकेट कयो त पाकिस्तान कॾहिं वकड़ में न अची वञे, जीअं हाणे बेसिस जी तमामु बिल्कुलु लाउड वॉइस सां असां चऊं था पिया न ॾींदासीं न ॾींदासीं न ॾींदासीं। ठीकु आहे अमेरिकन्स ॿुधनि था पिया, अलाह ख़ैर करे अलाह ख़ैर करे। हिन जी का प्राइस असांखे ॾाढी घणी पे न खणी पए, पर नेचुरली असां हाणे इंडिपेंडेंट कंट्री त आहियूं, पर के बि कंट्री जेके इंडिपेंडेंट आहिनि असां जहिड़ा बिकॉज असां एॾो इकोनॉमिकली स्ट्रांग न आहियूं, डिपेंडेंट आहियूं। हाणे बि असां FATF में अञा हथ ॿ बि बीठा आहियूं असां त ग्रे लिस्ट मां कढो। IMF खे हथ ॿ बीठा आहियूं त महिरबानी करे 4 पैसा ॾियो। हाणे बि सभु शइ जेको आहे हथ ॿधण वारो आहे। वी आर बेसिकली बेगर्स, वी आर नॉट चूज़र्स नाउ, सो यू कैन नॉट बी अ चूज़र। नंबर 1। ॿियो जेकॾहिं तव्हां वटि ठीकु आहे मिलिट्री सुठी आहे ऐं न्यूक्लियर पावर बि आहे त यू कैन नॉट जस्ट क्लेम त तव्हां एॾा स्ट्रांग कंट्री आहियो। नो, इंटरनली पॉलिटिकली इकोनॉमिकली इवन मॉरली असां पाकिस्तानी एॾा स्ट्रांग न आहियूं। असांजो किथे बि हाणे गल्फ सां सॼा रिलेशनशिप असांजा वरी नए सिर रिवाइव थी रहिया आहिनि। ईरान सां बैलेंस तव्हां ख़बर आहे हिकिड़ो चाइना सां आहियूं कठा लॻा वेठा आहियूं। हाणे चाइना जे करे छा असां अमेरिका सां वेड़ अफोर्ड करे सघूं था या नथा करे सघूं। पर हाणे हिन में सॼो तव्हांखे इन पर्सपेक्टिव में ॾिसणो पवंदो त अफ़गान पीस प्रोसेस जेको हले पियो उन में पाकिस्तान जेको हुयो उन काफ़ी हिसो वरितो। असां इहो बि नथा चाहियूं त इंडिया जो रोल हुजे सॼे प्रोसेस में। अमेरिकन्स बि असांखे यूज़ पिया कनि। इहो जॾहिं खां प्रोसेस लास्ट ईयर खां शुरू थियो हुयो फेब्रुअरी में, उन खां पोइ जेको सिलसिलो पियो हलियो यफ़ो इन एग्रीमेंट ते। हाणे असां जेको आहे तालिबान खे बि नाराज़ नथा करे सघूं। एक्चुअली तालिबान चवंदा जेकॾहिं तव्हां बेसिस ॾिना
या फैसिलिटी ॾिनी ड्रोन फैसिलिटी या ॿी जेकी पास्ट में ॾिनी हुजे असां उन में असां नाराज़ थींदासीं तव्हां खां, छो जो हाणे पावर शेयरिंग जो सिलसिलो पियो हले ऐं सभई उतां फौजी जेके आहिनि ॿाहिरि निकिरनि पिया त हाणे उते जो वॉर लॉर्ड्स जेके हुनजा आहिनि उनजो जहिड़ो शुरू थी वेंदो अफ़गान वारनि जो। हाणे जेको आहे 60-65 हिसे ताईं तालिबान जो कंट्रोल आहे। तालिबान सां असांजो हक़ में पुछो त असांजी क्रिएशन आहिनि उहे, ऐं शुरू खां तालिबान जी हुकूमत बि। त हाणे मक़सदु इहो आहे असां तालिबान खे बि नाराज़ कोन कंदासूं, चाइना खे बि नाराज़ न कंदासूं। इन करे लाउड वॉइस सां बिल्कुलु चई रहिया आहियूं अमेरिका खे असां तव्हांखे बेसिस न ॾींदासीं, नंबर 1। हाणे ॿियो जेको इंटरनेशनली चाइना जो जेको सवाल तव्हां पुछियो आहे वॾो इन जो असरु पवंदो। चाइना हिकिड़ी तमामु दुनिया जी हाणे वॾे में वॾी इकोनॉमी थी चुकी आहे। ठीकु आहे, स्टिल इट्स अ यंग कंट्री, 48 में आई आहे, ऐं उन खां पोइ हिन जा ॿेड़ा या ॿिया सभु कुझु घटि आहिनि उन्हनि खां, पर इकोनॉमिकली चाइना एॾो छाइजी वियो आहे। मां अफ्रीका में सर्व कयो आहे पंहिंजो ॿिनि कंट्रीज़ में, सॼो हुते जेको सिलसिला आहे चाइना जाते काथे छायल आहे, उन्हनि खे एड थो ॾे, उन्हनि खे हो थो ॾे, जेको जब सभु कुझु थो ॾे, शइ थो ॾे तव्हांखे। इहो जेको आहे इहो उन में जेको आहे चाइना खे जेको आहे वॾो हथु आहे, अॻिते हथु आहे, ऐं तमामु घणो चाइना अॻिते वधी वियो आहे। इवन अमेरिका में ॿियनि कंट्रीज़ में सभु कॉमन शयूं चाइनीज़ जी आहिनि सभई, ऐं माण्हू ई हुते जेके हुकूमत सां विड़ी पवंदा जेकॾहिं चाइना जी इम्पोर्ट खे जेके टैक्सिस आहियूं या क़ीमतूं वधायूं। त चवण जो मक़सदु आहे त चाइना खे ठीकु आहे G7 में एंट्री नथा ॾियनि, उन हाणे बेसिकली इहो त हिन G7 में ह्यूमन राइट्स बि डिस्कस थिया। उन में चाइना खे क्रिटिसाइज़ कयो वियो हांगकांग जे इशू ते त बाबा हुते जेको आहे ह्यूमन राइट्स ज़िंगिया प्रोविंस में मुस्लमाननि जो सिलसिलो त ह्यूमन राइट्स जो इशू आहे हुते। त चवण जो मक़सदु आहे त चाइना खे हो कॾहिं बि G7 में एड न कंदा, फार रीचिंग इफेक्ट थींदा। पर इकोनॉमिकली जेको आहे चाइना एॾो स्ट्रॉन्ग थी चुको आहे त सभु मिली करे बि मूंखे लॻे थो काफ़ी टाइम लॻंदो चाइना खे मात ॾियण। G7 वर्सिस चाइना, उन ते असांजे तज्ज़िये नगारनि माहिराणी राय ॾिनी। असांजा टई ऑनरेबल तज्ज़िये नगार एक्स एम्बेसडर रही चुका आहिनि, उनजो पंहिंजो ओपिनियन हो, उनजो ख़्यालु आहे जंहिंमें डॉक्टर जमील अहमद ख़ान साहिबु चयो त काफ़ी शयूं आहिनि जेके टफ आहिनि, पर स्टिल USA खे कुझु काफ़ी मामलनि ते उन्हनि खे पंहिंजी अॻुभराई आहे। जॾहिं त ज़फ़रुल्लाह शेख साहिबान जो ख़्यालु आहे त चाइना खे उहो इग्नोर नथा करे सघनि, जेका बि रीस्ट्रक्चरिंग थिए, का बि जियो स्ट्रक्चर जेके उनमें उहो चाइना नज़रअंदाज़ नथा करे सघनि। चाइना G7 ते काफ़ी मामलनि में ॻरो पई सघे थो। जॾहिं त GR भलो साहिबान जो ख़्यालु हो रीसेट ऑफ जियो स्ट्रेटेजिक लोकेशन जियो स्ट्रेटेजी थी रही आहे, ऐं उन में हाणे ॾिसजे त टई धुरियूं किथे ॿई वॾा ग्लोबल जेके ग्लोबल ब्लॉक्स आहिनि उहे किथे बीहनि था। शुरू कयूं था डॉक्टर जमील ख़ान साहिब। डॉक्टर साहिबु हिकिड़ो ॿी जेका शइ आहे जेका वॾी डिस्कस वेठी थिए, US बिल्ड बैक बेटर वर्ल्ड B3W प्लान, ऐं ॿियो जेको गुज़िरियल सवाल में हिकिड़ो तज्ज़ियो कयो GR भलो साहिबु, उन्हनि चयो त जेको yes we are माना असां yes we are back, इहो जेको जुमिलो आहे बाइडन साहिब जो yes we are back, इन we are back में केतिरो हिन वक़्तु वज़न आहे? ऐं ॿियो सर B3W प्लान छा वाकई BRI खे काउंटर करे सघे थो? BRI खे काउंटर करण लाइ उन्हनि इहो ठाहियो आहे B3W, जंहिंमें बिल्ड बैक बेटर वर्ल्ड। उन्हनि कॉन्सेप्ट हिकिड़ो ॾिनो आहे। फ़िलहालु इन लाइ चवनि था पिया त 40 ट्रिलियन माना 40 खरब डॉलर इन लाइ एलोकेट कंदा उहे। त उन में इहो हिकिड़ो कॉन्सेप्ट आहे। ऐं तव्हांखे मां ॼाणाए छॾियां त BRI लाइ इनिशियली जेको चाइना उन एलोकेट कयो आहे उहो $4 ट्रिलियन कयो आहे। अगेंस्ट $4 ट्रिलियन इन में B3W जे लाइ उन्हनि 40 ट्रिलियन उन्हनि जे G7 वारनि पंहिंजे जॉइंट कम्युनिके में ज़ाहिर कयो आहे। त इहो कॉन्सेप्ट मां चवंदुसि फ़िलहालु, छो जो इन्हनि फर्दर डिस्ट्रीब्यूशन नाहे ॾिनी त किथां इहे पैसा ईंदा, केरु ॾींदो। ज़ाहिर आहे अमेरिका अॻुवाणी थो करे इन जी, त अमेरिका वधीक पैसा इन में विझंदो, पर ॿिया एलाइज़ नेटो लाइ हू चवनि था पिया त असां पैसा नथा ॾेई सघूं, तव्हांखे वधीक जेको आहे अमेरिका जो प्रोपोर्शन उहो क़ाइमु रखो। ट्रम्प कटण जी कोशिशि कई त अमेरिका सां तलख़ी थी पई। ॿी ॻाल्हि मां हिते उनखे बि टच कंदो हलां त वरी अचां थो की उन ॻाल्हि ते मां B3W ते त हू इहा त जेको आहे असां We are back बाइडन जो। बाइडन हिकिड़ो पुराणो, जीअं एम्बेसडर ज़फ़र शेख साहब बि
तबसरो करे पियो त अमेरिका ये बाइडन हिकु तमामु GR बलोच साहब इहा ॻाल्हि कई बाइडन हिकु तमामु सीज़न क़िस्म जो रहियो आहे स्टेट पर्सन ऐं उन में बाइडन चेयरपर्सन रहियो आहे फॉरेन रिलेशंस कमेटी जो तक़रीबन 15 साल खण जेॾी महिल उहो हुयो सेनेट जो मेंबर उन दौरान में त उन लिहाज़ सां उनखे काफ़ी तजुर्बो आहे ऐं उन मतिलबु छा थियो त जेकी पॉलिसीज़ इस्टेब्लिशमेंट ठाहींदियूं आहिनि उनखे वधीक पज़ीराई मिलंदी अमेरिका में बाइडन जे दौर में। तव्हांखे यादि हूंदो त अमेरिका में इस्टेब्लिशमेंट शुरू खां वठी वार्न पई करे त चाइना वधे थो पियो चाइना खे हाणे चेक कयो इन वक़्तु चेक कयो पोइ 10 सालनि खां उहे इन कम में लॻा पिया आहिनि पर उन जे मुख़्तलिफ़ कंसिडरेशन जे करे इहे चाइना खे चेक न कया। हाणे अचानक जेके हिननि खे ख़्यालु आयो आहे ऐं पंहिंजी स्पीड हिन पकड़ी आहे चाइना लाइ त तमामु ॾुखियो थी पवंदो। चाइना जेके इन वक़्तु पंहिंजो कोई जाल विछाए छॾियो आहे इकनॉमिक डिप्लोमेसी जे तहत ऐं जेको सॉफ्ट डिप्लोमेसी जे तहत दुनिया तक़रीबन 123-125 मुल्कनि में अञा बि वधी विया आहिनि हाणे त उन में जेको उन्हनि पंहिंजा प्रोजेक्ट्स ऐं पंहिंजो नेटवर्क ऐं BRI जी जेके कॉन्सेप्ट जे तहत प्रोजेक्ट शुरू करे छॾिया आहिनि त उन लिहाज़ सां हाणे जे G7 में अनाउंस कयो आहे अंडर द लीडरशिप ऑफ यूनाइटेड स्टेट्स त उन में छा थींदो त फ़िलहालु कॉन्सेप्ट आहे पोइ रिएलोकेशन थींदो पोइ प्लान ठहंदा प्लान ठहण खां बाद रिस्पॉन्सिबिलिटी थींदी पोइ मुल्कनि में वेंदा जेके मीडियम एंड कंट्रीज़ आहिनि मीडियम लेवल जा या जेके अंडर डेवलपिंग कंट्रीज़ आहिनि उन्हनि प्लान खणी वेंदा उहे उन्हनि सां MOU साइन कंदा उन्हनि सां एग्रीमेंट साइन कंदा। चाइना त हीअ सभु कुझु करे चुको आहे चाइना त हिन में काफ़ी अॻिते वधी वियो आहे चाइना त BRI बेल्ट एंड रोड इनिशिएटिव में पंहिंजे इकनॉमिक खे वधारो बि ॾिनो आहे ऐं पंहिंजे सॉफ्ट डिप्लोमेसी खे बि वधारो ॾिनो आहे। हाणे अचूं था पिया B3W ते B3W खे जे तव्हां कंपेयर कयो था पिया BRI सां त BRI त तक़रीबन 10 साल अॻिते हली वई आहे हाणे 10 साल पुठिते पियल आहे B3W 40 बिलियन जी एलोकेशन उन्हनि कई आहे हाणे ॾिसूं त उनजी जेका इम्प्लीमेंटेशन कनि था पिया उन में केतिरी इम्प्लीमेंटेशन केतिरे वक़्त में कनि था पिया जी कंपटीशन ॾेई था सघनि। हिकिड़ो खुटको मूंखे आहे त हिन कंपटीशन दौरान पाकिस्तान किथे जेको आहे उन वधीक प्रेशर में न अची वञे या पाकिस्तान इन मामले में काफ़ी डिफिकल्ट सिचुएशन में न अची वञे छो जे अमेरिका इन वक़्तु बि वर्ल्ड जी बिगेस्ट मिलिट्री पावर आहे ऐं उनजो मां इशारो इहो ॾियणु पसंदि कंदुसि वरी त अमेरिका जी जेको बजट आहे मिलिट्री बजट आहे उहो तक़रीबन $750 आहे चाइना जी $252 बिलियन आहे उन लिहाज़ सां तव्हां ॾिसो त मिलिट्री में फ़र्क़ु पर चाइना जा 2 टोटल बैरी बेड़ा आहिनि अमेरिका जा 20 बैरी बेड़ा आहिनि इन में चाइना जा जेके उन लिहाज़ सां टैंक आहिनि चाइना जा उहे थोरा अमेरिका खां वधीक आहिनि 7,730 ऐं जेके अमेरिका जा आहिनि 6,393 त उन लिहाज़ सां काफ़ी सारा अहिड़ा कंपेयर करण जी हाणे मां टाइम तव्हां वटि न हूंदो त मां कंपेयर कयां मूं वटि अंग अखर सभु पिया आहिनि हिते पर उन लिहाज़ सां जे ॾिठो वञे त चाइना मिलिट्री माइट आहे इन जो मतिलबु छा थियो त जेॾी महिल कॉम्पिटिशन वधंदो जेॾी महिल अमेरिकन ॾिसंदा त उन्हनि जो इन्फ्लुएंस घटिजे थो पियो त उन्हनि वटि जेका सभिनीनि खां ताक़त वॾी ताक़त आहे उहा उन्हनि जी अस्करी कुवत आहे उन्हनि जी मिलिट्री कुवत आहे। हिन जो मतिलबु छा थियो त हू साउथ चाइना सी में एक्टिविटी करण जी कोशिशि कंदा हू जेके आहिनि स्ट्रिंग ऑफ पर्ल जे अगेंस्ट स्ट्रिंग ऑफ अलायंस में एक्टिविटी करण जी कोशिशि कंदा हू प्रेशर ॾींदा त बाबा असांखे तव्हां पाकिस्तान में बेसिस ॾियो अॾा ॾियो असांखे छो अॾा ॾियो त असांखे जेको उन्हनि उनजो ग्राउंड ॾिनो आहे त उहो अफ़गानिस्तान मां विड्रॉल थिए थी पई ऐं काउंटर टेररिज़म जे तहत असां इस्तेमालु कंदासूं पर असल में उहे सर्वेलेंस कंदा चाइना जी बि ऐं बाक़ी ईरान जी बि ऐं असांजी बि सर्वेलेंस कंदा उन्हनि बेसिस जे तहत ऐं उनजो मक़सदु इहो ई हूंदो त जेको चाइना सां कॉम्पिटिशन कनि था पिया जंहिंमें असां चाइना सां असां लॻाव पोइ रखी वेठा आहियूं त असां ते प्रेशराइज़ कनि टू अकाउंट यानी ॿिनि एंगल्स सां प्रेशराइज़ कनि हिकिड़ो त बेसिस जे लिहाज़ सां त असां प्रेशर ॾियनि टियों त अफ़गानिस्तान जे लिहाज़ सां उते जे थापर नथी थिए पई त असां ते इल्ज़ाम हणणु शुरू करे छॾियो आहे उन्हनि जे सिक्योरिटी नेशनल सिक्योरिटी एडवाइज़र जेको आहे उन असां ते शुरू करे छॾियो आहे त हीअ सभु प्रेशर जे तव्हां गॾाईंदव त उन में ज़ाहिर आहे असां ते को थोरो अणाव वक़्तु अची थो सघे इन मामले में ऐं अणाव वक़्तु ईंदो असां ऑलरेडी पंहिंजे इकनॉमिक प्रेशर में तमामु असां ते आहे ऐं असां जेके इंटरनेशनल इंस्टीट्यूशन्स टोटल ज़ेर असर आहिनि अमेरिका जे उहे ऑब्वियसली पोइ असांखे
प्रॉब्लम क्रिएट कंदा खणी उहो FATF हुजे IMF हुजे या जी। वर्ल्ड बैंक हुजे जी। त असांजे हिकिड़े आम माण्हू ते उन ते फ़र्क़ु पइजी थो। जी डॉक्टर जमील अहमद खान साहब, तव्हांजो ख़्यालु आहे त B3W प्लान 10 साल अॻे ई BRI शुरू थी चुको आहे, ज़ाहिर आहे उहो 10 साल अॻिते आहिनि। GR बलोच साहब, तव्हांजो कमेंट कहिड़ो हूंदो B3W ते? सर B3W जी दुनिया कहिड़ी हूंदी सर? काउंटर स्ट्रेटजी आहे BRI जी, छा उनखे काउंटर करे सघंदा? इन जो जी उन जो मुंहिंजे ख़्याल हिन वक़्तु सरे दस्त जेको आहे सो कोविड सां रिलेटेड एफर्ट्स आहिनि। ठीकु आहे, उन्हनि जेको विज़न आहे फ्यूचर में 10 years 20 years डाउन द रोड, which can be actually good. I was just thinking कि जेकॾहिं वाकई इहो हिकिड़ो पॉज़िटिव कॉम्पिटिशन थी थो वञे बिटवीन द टू ब्लॉक्स, ऐं उन कॉम्पिटिशन में जेकॾहिं कुझु रोड रस्ता ठही वञनि, ब्रिजिस ठही वञनि थियूं, के इंडस्ट्रियल एरिया ठही था वञनि पिया, why not? What is wrong with it? त मुंहिंजे ख़्याल आहे let's spin it a bit positive. छाकाणि positive thinking might actually reach the people who are thinking otherwise. त at this point of time जेको मूंखे नज़र आयो आहे त probably जेको major component आहे active इन जो build back better is to do with what devastation COVID-19 has done to the world economy ऐं हर रिस्पेक्टिव जेके कंट्रीज़ आहिनि उन्हनि जो। त मुंहिंजे ख़्याल आहे उन में रिज़िलियंस छाकाणि जो कोन हुयो अञा ताईं, त उन जा जेके इकोनॉमिक इम्पैक्ट आहिनि उहे अञा पूरो फिगर साउंड आया ई कोन्हनि के, छाकाणि जो वी आर स्टिल इन दी थर्ड वेव ऑफ द कोविड अञा साल 2 साल इन जा हलंदा, ज़ाते ख़ुदि हलंदा, उनखां पोइ तव्हां वटि ईंदड़ 3-4-5 सालनि में जेको नेगेटिव इम्पैक्ट्स आहिनि वॾा इंडस्ट्रीज़ ते उहे ऐं मुल्कनि ते ईंदियूं। त मुंहिंजे ख़्याल आहे जेको पहिरियों एस्पेक्ट मां ॾिसां थो इन में जेको पॉज़िटिव कंहिं ते इंडिकेशन आया बि आहिनि त असां कंहिं तरह सां कोविड जी जेके नुक़सानात थिया आहिनि उनखे असां कीअं कॉम्पनसेट कयूं ऐं अॻिते हली पोइ पॉलिटिकल वॾो अञा ताईं मां कोन थो सम्झां त उन्हनि इन हद ते विया आहिनि जो हू बिल्ड एंड रोड बेल्ट एंड रोड इनिशिएटिव जे कॉम्पिटिशन में अचे। जी जी ज़फ़रुल्लाह शेख साहब, तव्हांजो कमेंट कहिड़ो हूंदो सर B3W स्ट्रेटजी ते? सर इन करे अॻिते आयो मुंहिंजो ख़्यालु आहे त अमेरिकन्स जेको पंहिंजो हिकिड़ो लीडरशिप वारो रोल ख़तमु करे चुको, ख़तमु मीन्स के उन में काफ़ी नुक़सानु कयो ट्रम्प जेको हुयो, उन में काफ़ी ट्रस्ट डेफिसिट था, इलाही मुल्क जेके हुया अमेरिका खां पोइ ते भॼी विया ऐं अमेरिका खे अॼु बि कोन था ट्रस्ट कनि। अमेरिका रुॻो जंगियूं कराईंदो वठंदो आहे, उते जंगियूं ॾिसो तव्हां वियतनाम में ॾिसो, तव्हां हुते ॾिसो, इराक में ॾिसो, जिते कूड़ ॻाल्हाए उन्हनि माण्हुनि खे तबाह कयो अथसि, ख़तमु कयो अथसि, गल्फ खे सॼो ख़तमु करे छॾियो आहे। कूड़ा रुॻो हले पियो हिते इसराइल में, तव्हां ॾिसो मुस्लमाननि खे नाराज़ कयो अथसि। तव्हां जेके सभु ॻाल्हियूं ॾिसंदा अहिड़ी तरह चाइना सां विड़े पियो, रशिया सां हुनजो झेड़ो आहे, ईरान सां हुनजो झेड़ो आहे, तव्हांखे हाणे हिकिड़ो चाइना EU वारनि वटि बि हथ खणी हाणे वियो आहे G7 कंट्रीज़ में। हाणे दे आर ट्राइंग त असां पंहिंजो हिकिड़ो लीडरशिप रोल कयूं। हाणे बाइडन इहो इन पाए ते B3W जो था त असां छो न, चाइना जेको अचो थियो हाणे बेसिकली ही नई कोल्ड वॉर शुरू थी वई आहे, इनखे मां चवंदुसि त इकोनॉमिक कोल्ड वॉर आहे। इहा कोल्ड वॉर जेकी आहे इहा इकोनॉमिक माना हिकिड़े क़िस्म जी हाइब्रिड तव्हां वॉर चओ हिनखे या कीअं बि चओ, को यानी टैंकुनि वारी ऐं बॉम्ब्स वारी लड़ाई हाणे नाहे। हाणे हीअ वॉर थींदी इकोनॉमिक वॉर थींदी, इकोनॉमिक वॉर फॉर सर्वाइवल। हाणे उन में छा थींदो त ॿ पावर बाइडन हाणे इन करे इहो इंट्रोड्यूस कयो आहे त असां पंहिंजो हिकिड़ो लीडरशिप रोल जेको आहे इहो कयूं ऐं $1 ट्रिलियन ते जेको आहे असांजे प्रोजेक्ट खणी अचूं ऐं वन बेल्ट वन रोड वारो जेको आहे पंहिंजो चाइना जो आहे, जंहिंमें चाइना जीअं एम्बेसडर पंहिंजो जमील खान जेको आहे इंडिकेट कयो, काफ़ी चाइना अॻिते हली चुको आहे ऑलरेडी। चाइना ॾाढी सुठी ॻाल्हि कई त मिलिटरी माइट न आहे, मिलिटरी सां न पियो विढ़े, हुन इकोनॉमी पंहिंजी वधायूं, सॼे अफ्रीका खे अंडर में करे छॾियो, हर मुल्क जी मदद कई अथसि, सभिनी जी कई आहे, सभई चाइना खे एप्रिशिएट कनि था ऐं उहे सभई मुल्क गल्फ जेको आहे अफ्रीका जाॾे चवंदो अमेरिका चवंदो बहुत न वेंदा छॾे। So now if there is a choice between China and America, 2/3 of the world will support China. China हाणे इलाही प्रोजेक्ट्स ॾेई बि चुको आहे, हली बि चुको आहे, सीपेक हुनजो हिकिड़ो हिसो आहे। जंहिंमें सां ॻाल्हि पाकिस्तान आहे, पाकिस्तान will never trust Americans because they are not trustworthy at all. मां बिल्कुलु क्लियरली थो चवां, इन करे असां हुननि ते ट्रस्ट नथा करे सघूं। हीअ नई दुनिया जेकी आहे नई शेप में अची चुकी आहे। चाइना जेको आहे तमामु लीडर थी वियो आहे। मूंखे लॻे थो त बाइडन खे जेके हिन जा एडवाइज़र्स हुया दीदी हिनजो लीडरशिप रोल वरी असां कयूं ऐं इकोनॉमिक मॉडल नओं ॾियूं ऐं इवन EU जी कंट्रीज़ में चओ त असां पैसा कोन ॾींदासीं, असां पैसा कोन्हनि खे, काॾो पैसा आणींदा, होॾा ऑलरेडी एतिरो जो डेफिसिट आहे अमेरिका वारनि जो, त इन करे वेस्ट सॼी जेकी आहे अमेरिका ऐं यूरोप वारा इहे आहिस्ता आहिस्ता पाण ट्रैप थींदा था वञनि पंहिंजे नुक़सान में।
ही कॾहिं बि कामयाबु कोन थी वेंदो। इंडियन जो इंक्लिनेशन ॾेखारी आहे, इंडिया कान पैसा ॾींदो, कुझु बि न थींदो। हेड़ा चाइना जेको आहे पैसा ॾिए थो पियो ऐं हे चवंदा पैसा ॾियो। चवण जो वाह मुंहिंजी एनालिसिस इहा आहे त बाइडन खे जंहिं बि चयो आहे, जंहिं बि एडवाइज़र थियो आहे, जेकॾहिं स्टार्ट कंदो बि इट विल टेक अ लॉन्ग लॉन्ग टाइम, तेसिताईं काफ़ी शइ हली वेंदी, पर उहो कोल्ड वॉर इशू करे ॾींदो। पर हिन दफ़े जेकॾहिं इकोनॉमिकली उहो विढ़े थो पियो पंहिंजो अमेरिका जेको अहिड़नि कंट्रीज़ आहिनि जेके चाइना खे सपोर्ट था कनि, उन मां नथो सम्झां त बाइडन जी पॉलिसीज़ जेके उहे सक्सेसफुल थींदियूं। अल्टीमेटली जेको प्रिवेल थींदो, जेको चाइना जो प्रोग्राम हले थो उहो साण हलंदो रहंदो। पाण इहा जेकी ट्रेड वॉर जेकी आहे अमेरिका जी ऐं चाइना जी, किथे थी वञे बीहे, इहे थोरी घणियूं हाणे स्कर्मिशेस आहिनि, पर हुन खां पोइ इहो हलंदे हलंदे किथे वञे ॻाल्हि पीछे थी। असांजी पॉलिसी क्लियर आहे पाकिस्तान जी, वी डोंट ट्रस्ट अमेरिकन्स, वी विल नॉट फॉलो अमेरिकन्स, वी विल नॉट सपोर्ट अमेरिकन्स एंड वी विल ऑलवेज बी फ्रेंडली टू चाइनीज़। जी ज़फ़रुल्लाह शेख साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। GR बलोच साहब, तव्हांजी वॾी महिरबानी। तव्हां टिनी अॻूणनि सफ़ारतकारनि ऐं फॉरेन अफेयर्स ते महारत रखंदड़ असांजे पैनलिस्टनि असांखे काफ़ी शयुनि खां आगाह कयो। ज़फ़रुल्लाह शेख साहब चयो आहे त इकोनॉमिक वार खे उन्हनि लफ़्ज़ ॾिनो आहे, इकोनॉमिक कोल्ड वार हली रही आहे, ईअं ट्रेड वार जो लफ़्ज़ ॾिनो आहे। हाणे फ्यूचर एस्पेक्ट ॾिसजे B3W, असांजा पैनलिस्टनि जो टिनी जो ख़्यालु आहे त B3W जेको प्लान आहे, BRI छो त 10 साल अॻे हली चुको आहे, तंहिं लाइ इहो ॾुखियो आहे त B3W उन ताईं पहुची सघे या उन जहिड़ो थी सघे। पंहिंजे मेज़बान जुनैद अंसारी खे ॾींदा इजाज़त। सदाईं गॾु।